वेरुन जी वस्ती वेरुन जी वस्ती। ज़रा ली जेकॾहिं तुंहिंजी पोज़ीशन असां लाइ हिन वक़्त में मददगार साबित नथी थी सघे त तूं पंहिंजी इहा वर्दी लाहे छॾ त बहितर आहे। चांटो की मां मञा थो तव्हां सभई ॾुखायल आहियो, तूं यकीन कर मां भी मेंटली तौर ते डिस्टर्ब आहियां, पर तमाम घणी तकड़ हिन मामले के बिगाड़े सके थी पई। ही मामलो सोची समझी हल कंदुसि। ज़रा ली पुट, असांजो वॾे में वॾो जेको नुक़सानु थियणो हो न उहो त थी चुको। हाणे असांखे कंहिं बि नुक़सान जो को डप न। सरदार बिजार केॾो कमीणो इंसान आहे, लाश त जंगल में भी कोन रोकिया वेंदा आहिनि। मूं सरदार बिजार ख़ान खे 8 कलाकनि जो अल्टीमेटम ॾिनो आहे। जेकॾहिं हू असांखे मल्हार जी डेड बॉडी नथा ॾियनि न पोइ उन्हनि जो उहो अंजाम कंदुसि दुनिया ॾिसंदी। 8 कलाक वॾा आहिनि ज़र, असां हिकु मिंट कीअं काटे रहिया आहियूं इहा असांखे ख़बर आहे। तूं असांजी दिलि खां पुछ। हिकु बेजान लाश खे कब्ज़े में रखी हू छा था हासिल करणु चाहिनि? रब जे कहर खां बि नथा डिॼनि। चाची साईं, मां तव्हां सां वाइदो थो कयां, मल्हार ख़ान जे कातिलनि खे जेल जी काल कोठड़ी में बंदि करण खां सवाइ जेल जो साह कोन खणंदुसि। मूं जेका तोसां ॻाल्हि कई हुई उहा तुंहिंजे ज़हन में आहे न? जांच दौरान उन्हनि माण्हुनि खे बि नज़र में लाज़मी रखणो आहे। तुंहिंजो इशारो केॾांहुं आहे चांदो की धी? बाबा साईं, रात जेके 2 टे दोस्त अदा मल्हार सां गॾु हुया उन्हनि जी बि जांच थियणु घुरिजे। चांडो की इहो ख़्यालु तुंहिंजे दिलि में कीअं आयो? को न को सबब त ज़रूर हूंदो, मूंखां न लिकाए। अम्मी दरअसल अदा मूंखे इहो चयो हो त वक़्तु अचण ते हू मुंहिंजे लाइ पंहिंजी जान ॾेई सघे थो। उन करे मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त थी सघे थो अहिड़ो ई को मामिलो हुजे। चांटोकी जे चवण मुताबिक़ शक जे दायरे मां कंहिंखे बि ख़ारिज नथो करे सघिजे। मुंहिंजी नज़र चइनी पासनि खां छा ॻाल्हि है सरदार बिजार खान एतिरो परेशान छो है? यार एसपी गिची में पइजी वियो, तुंहिंजो दोस्त आहे पोइ बि आया कोन थो पवेसि। इन लाइ त सियाणा चई विया आहिनि, फिफड़ न गोश्त पुलिस न दोस्त। मूंखे तुंहिंजे हवाले सां कॉल करे चिता ॾिनो हुई, जेकॾहिं ॾिनल वक़्त ते मल्हार जो लाश पुलिस जे हवाले न कयो त पोइ तोखे गिरफ़्तार कंदा। इहा ॻाल्हि त हू मूंखे बि चई चुको आहे, पर मां मल्हार जो लाश किथां आणियां? केरु मुंहिंजी ॻाल्हि सम्झे छो कोन थो? थाणे वारे सां जंहिंजी दोस्ती हुजे न त हुनजी सींध अणबी कोन रहंदी। यार मुंहिंजे हूंदे तोखे परेशान थियण जी का ज़रूरत न आहे बिजार खान। पर तूं उनखे मल्हार जो लाश किथां आणे ॾींदी? इहो मुंहिंजो मसलो आहे। तूं सम्झ त लाश मिली वियो आहे, तूं ज़रा अली खे फोन करे चए त लाश खणाए वञे। ॾाढे हेॾे तशद्दुद खां पोइ बि बिड़क ॿार कान कढी त पोइ तूं मल्हार जो लाश किथां आणे ॾींदी? जेकॾहिं ॾाॾे कई वॾे कुटे मुंहुं चिते मल्हार जो लाश ठाहे उमाणे छॾियूं त? मतिलबु आहे त जेकॾहिं हिकिड़े माण्हू जी लाश जी असांखे ख़बर ई न आहे ऐं पुलिस ज़िद तां बि नथी लाहे त पोइ छा कंदासीं? इहो ई कंदासीं। वारिस लाश जी सुञाणप दौरान का अड़ी करे वठनि त? लाश जी अहिड़ी हालत करे छॾणी आहे जो बूटी न मिले हॾीअ सां, हॾ चम सभु अलॻि करे ॾियणो आहे। सुभाणे इन खून जो बि केस असांजी किची में पवंदो। बिजार खान, तूं यार कहिड़ो सरदार आहे? तूं त हिन केस में इन्वॉल्व ई न आहीं। बाक़ी कोर्ट जे पहिरेदारनि मां हिकु माण्हू पुलिस जे हवाले करे छॾिजा। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। यार तूं त मुंहिंजो असुल तमामु वॾो मसइलो हल करे छॾियो। चिचड़े लाश जी डीएनए खां सवाइ सुञाणप किथे थींदी आहे? मल्हार जा माइट
अहिड़नि चकरनि में किथे पवंदा। हरी मां बस जेका रब जी रज़ा ॾाढो चङो कोन धर मुड़सो बस वीचारो के ज़ालिम जी नज़र में अची वियो नज़र खाई न वो करे चॼो उस वीचारे तो अल्लाह समझ बेनीमस जेको चाहे सोई थे हाँ बराबर रब जी जोड़ आहे तू जेको चाहे करे सघे तो बंदो छा थो करे सघे कुछ बि न बेवस आहियूं लाचार आहियूं अदी भाभी तो सां कहिड़ो अंदर जो हाल हो रही तू पाण हिकु मां आहीं समझी सघी थी त हर माउ खे पंहिंजा बच्चा केॾा मिठा हूंदा आहिनि अहिड़ी भेण महिरू तोखे छा ॿुधायां ची बचड़े जी ख़बर मिली न अयां से घोड़ा शुरू थी वई ऐं असांजे घर में त क़यामत थी वई त इहो थी छा वियो एतबार में ॻाल्हि अचे ई न पई आराम के टुकर खाधो हूंदो न को चाहे न को पाणी कुझु बि न ऐं मल्हार जे ॾुक में ओ हीअं भरियो पियो आहे का ॻाल्हि वणे ई नथी खाधो त पाए ॾियांसि किथे थो वणे बसि अदी हर को हाल ओरे हलियो निकितो मुठियसि त आऊं न देखा सॼी ज़िंदगी जो दुख कोन विसरंदो आऊं अभागी उन ॾींहुं तुंहिंजे करे मल्हार सां खावजी पियसि चांडो की भाउ भेण त ॿिया बि घणा पर तुंहिंजो मल्हार सां प्यार जूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कजो अल्लाह मुंहिंजो जाने भाइड़ो काश रब पाक हुन बदिरां मुंहिंजी हयाती वठी छॾियो तोखां छो आऊं पंहिंजी उमिरि उनखे घुरे ॾियां हा भाउ मल्हार तोसां ॾाढी मोहबत कंदो हो तूं हिन जो अंदाज़ो बि नथी लॻाए सघी मूं में जेकॾहिं इन गुलनि खे बिना मुंद जे छणी वञिणो आहे त उहे टिणंदा ई छो आहिनि चांडोकियूं रातूं थोरियूं ऐं ऊंदाही रातूं घणियूं छो हूंदियूं आहिनि पोपट एॾा सुहिणा हूंदे हिकु ॾींहं जी ज़िंदगी छो लिखाईंदा आहिनि चांडोकी मल्हार खां पोइ तूं ऐं मां जहिड़ियूं छो आहियूं जहिड़ियूं बानो ओ बानो थी बानो जी बाबा जी बाबा मां बाहर सवेरे काम के दर पे खड़काए इसे केरा हाँ बाबा मां ॾिसी थी वठां पंहिंजो हुजे त वठी अचांसि ठीकु आहे न बाबा जी अरे मां साथ सारंग तू हाँ मां साथ मिठी जात मां आहियां इते बिहारी बीठी हूंदी है या अंदर भी वठी हलंदी न न एड़ी का ॻाल्हि आहे अच अंदर अच या फिर का पुछण की ॻाल्हि आहे मां साथ अदा गुलाम रसूल तोखे ॾिसी ॾाढो ख़ुशि थींदो पर मां साथ इहो त ॿुधाए दुबई खां कॾहिं मोटियो आहीं सिधो हेॾे हली आयसि सोचियमि त चार से जवां सां गॾु गुज़ारियां पोइ पंहिंजे ॻोठ हली वेंदसि हूअं बि अम्मा खां पोइ इन ॻोठ में मुंहिंजो इंतज़ार करण वारो मां साथ केरु आहे बस कर मां साथ ईंदे शर्त ॾुख वारियूं ॻाल्हियूं शुरू करे छॾी मां साथ इहो पोड़ो केरु घर में विहारियो थो बिरादरी त सॼा पोड़ा मां सुञाणींदो ही वरी केरु आहे मां साथ तू अंदर त हल सब कुछ ॿुधायां थी हूअं त चिड़ पियो करी त मां दर खां अंदर नथी अचण ॾियां हाणे वरी अंदर नथो हली ॼण वथाण में फातो पियो आहीं ॾाढी डिंगी आहीं मां साथ हूं बि चवणी आहे न मां साथ मिठी जात कुकड़ कुओं त खाऊं रात हाणे हल कुर्बानी ना खड़ी कर और आखिर केताणी पंहिंजी खेर मनाईंदो नेठ तो उनखे अॾी ते अचणो आहे तोखे घणो चयोसि त मल्हार जी लाश जो ॾस ॾे आख़िर असांखे पुलिस मजबूर कयो असां लाश जो पाण बंदोबस्त कयो घणेई वक्त तो बिजार खान जा टुकर खाधा हाणे टुकड़ा थियण जो वक्त अची वियो आहे तुंहिंजो
छा हुकुम है बिजार खान कयूंस कम तमाम शम्स इन जी लाश खे अहिड़ी तरह त मस्ख कयो किताब हिन जी लाश जी सुञाणप न थिए ख़ासि तौर ते चेहरो हथ ऐं पेर चिचड़े कपिड़े में वेड़े पोइ लाश पुलिस जे हवाले कयो ईअं ई थींदो बाबा तूं तो है ॿार तोखे वरी किथां मां यादि रहियो हुजुसि तोखे त जा साले ई बानूअ खे बि यादि कोन रहियो हूंदुसि बाबा सर चाय बाबा गलत गाल न कर तू असा का एक पल भी विसरी कोन सगियो हाँ बाकी इहो मालूम कोन हुयो त तू मोटी ईंदे इनखे चइबो आहे मौजो तव्हां ॿिन्ही खे मां हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त जॾहिं मां क़ैद खाने में न हुउसि आम माण्हुनि वांगुरु ईअं ज़िंदगी पे गुज़ारियमि त उन वक़्तु मां इन्हनि वज़ीफ़नि इन्हनि तावीज़नि इन्हनि करामतुनि खां वठी जादूअ ताईं बि मां कंहिं ॻाल्हि ते यकीन कोन रखंदो सम्झो पर मूं पंहिंजे तौर ते ज़िंदगी काइनात जे मंज़रनि खे ॾिसी करे गौर वीचार करे घणो कुझु सिखियो घणो कुझु छा भला अवां क़ैद में हुयो हुते छा चिला कटींदा हुयो मूंखे त नथो लॻे त बाबो कैद जी मशक़त मां एतिरो वक़्तु बि कढी सघियो हूंदो ॻाल्हि से ॿुध भला तूं एॾी दिलचस्पीअ सां इन्हनि वज़ीफ़नि ऐं तावीज़नि जी ॻाल्हि तो पियो करी भला कंहिंखे हथु करणो अथई छा वानो ॾिस बाबो अवां जो ज़ाती ज़िंदगी जा सवाल तो पुछे सही त चवे तो बाबो का छोकरी नज़र में अथी त ॿुधाए बाबो तावीज़ लिखी ॾींदई वो तो बेड़ा ही पार अडी अब्बा बेबी सुनो बाबा मैं छा थो चई बाबा हदा गुलाम रसूल चए तो त भाऊ मल्हार जो लाश खड़ाए आया आहिनि माना त आख़िरकार पुलिस बाज़ार खान जो तकबर भोर भोर करे छॾियो हाणे बाज़ार खान वञी घुमे मेला मासात गुलाम रसूल खैर तो आहे मिले तो न यार इशारनि में पे तो ॻाल्हाई मासात तोखे अदा जी ज़बान कटण जी ख़बर न पई आहे या त लापरवाही जी इंतहा आहे मासात परदेस में रहंदे माण्हू पंहिंजनि जी थोरी घणी खैर ख़बर त पुछंदो आहे न साईं तव्हां मल्हार जे जनाज़े तां थी आयो हाँ उतां ई मोटियो आहियां शरोज़ खान खे पत्थर ते छॾे आयो आहियां हिकु त पाड़े जी ॻाल्हि आहे ॿियो त शरोज़ खान जो सावरो घर बि आहे तव्हां चयो पिए त बिजार खान ख़ातिरी ॾियारी आहे त मल्हार जो लाश उन्हनि वटि कोन्हे को त पोइ पुलिस खे लाश किथां था आयो मोचड़े में वॾी ताक़त हूंदी आहे रुख़सार बेगम अॼु मूंखे अंदाज़ो थियो आहे त बिजार खान सुलहनामो दिलि सां कोन कयो ठगी कई अथसि मूंसां असांजी बिजार खान सां परे जी माइटी मिटी रही आहे ऐं मां त नंढे हूंदे खां इहो ई ॿुधंदी थी अचां त बिजार खान वणे थी हिकु लालची ऐं ठग इंसान आहे हाँ अॼु हुन इहा ॻाल्हि साबित करे ॾेखारी आहे
अस्सलाम वालेकुम खान बहादुर। तव्हां जो असल में कॉल्स लॻल हुयूं, मां थोरो बिज़ी हुयुसि, इन करे बेकरिंग ठहे थो हुयो। तव्हां मूंसां कूड़ छो ॻाल्हायो बिलार खान? त मल्हार जे लाश जे बारे में तव्हांखे का बि ख़बर कान्हे, बल्कि तव्हांजे कोट में अहिड़ो को वाक़ियो ई न आहे थियो। छो कूड़ ॻाल्हायो तव्हां मूंसां? हा त न थियो आहे न। बाक़ी मल्हार जो इहो लाश अवां कहिड़े खूह मां कढी पुलिस जे हवाले कयो, ॿुधायो मूंखे। वरी छा थई निमकंदी आई आहीं? असांजो अगई मथे में सूर आहे ॾाढो। तोखे चयो हुम न त देर सां अचजांइ, चांडोकी वटि वञी वेह के दिलि जा हाल अहवाल ओरीस, ऐं पाणे ढोरनि खे जेको गाह ॾेई छॾियां हा। अॻे थोरी घणी उमेद हुई त मौत जी ख़बर कूड़ी हूंदी, मल्हार मोटी ईंदो, उहो आसरो ख़तम थियण खां पोइ कहिड़ा आदत कहिड़ा सहारा। हाय हाय हाय, मुंहिंजो त सूर सां मथण, ऐ अल्लाह, मुंहिंजो त सूर सां मथो फाटण वारो आहे। पर सालमन मल्हार जे लाश सां जेका हालत कई हुई, तौबा तौबा। नई चेहरो ॾिसण जहिड़ो हुयो ऐं नाई का हथ पेर सफ़ा हॾ हुयो। ऐं मुंहिंजी लाश खे ॾिठो, मुंहिंजी नज़र पई, अल्लाह, ओॾीमल जो ओॾीमल मथे में सट उभरी जेका अञा ताईं लहे नथी। मथे में घणो सूर आहे त ज़ोर ॾियां? मथो त फाटे में पियो, सूर ॾाढो अथम, पर तूं त गई ॾुखो ई लही। हाणे तोखे चवां मूंखे ज़ोर ॾे, न को ऐं लही वेंदो, दुआ कर। चांडोकी ऐं चाची मेहरू जी हालत त पंहिंजी जाइ ते, पर मूंखे लॻे थो त मूमल हिन गम मां कान चढ़ी सघंदी। बराबर, मूमल मूंखे बि लॻे थो बचंदी कान। ॾाढो छोरी खे ॾुख रसियो आहे। केॾा न हिन छोरी ख़्वाब सांडिया हुआ दिलि में, सभु व्यस। हाय हाय, तॾहिं चवंदा आहिनि बंदे जे मन में हिकिड़ी, साहब जे मन में ॿी। इहा ई ॻाल्हि आहे अम्मा, इहो ई थी वियो। हलियो अल्लाह, ॾे ज़ोर त ॾे छोरी। ॾिस वञी अम्मा, कोशिश करे पंहिंजे पाण खे संभाल। हिन दुनिया में तोखां सभा असांजो ॿियो केरु आहे? बाबा, मां पंहिंजे वस में किथे आहियां? मां न आहियां पंहिंजे वस में बाबा। जीअं अदरक इंसान जे उज़वे ते ज़ोर न हलंदो आहे न, इहे ई बाबा मुंहिंजे मथां कोई ज़ोर नथो हले। मां बाबा पंहिंजे वस में न आहियां बाबा। पुट, मल्हार जे गम असां सभिनि खे झोरे छॾियो। ॻोठ में का अहिड़ी अखि न आहे जेका आली न हुजे। अम्मा, हाणे कहिड़ो फ़ाइदो अखि आली कनि या सोग मनाइनि, पर अम्मा चमन त दफ़न थी वियो न मां। पर राणी, वींदड़ पोयां केतिरो रोंदी आहे। इहे साॻियो घस वठी वींदड़ जे पुठियां वञी त सघिजे थो न बाबा। अहिड़ियूं अभागियूं ॻाल्हियूं न कर मूमल धीअ। अम्मा, अम्मा हे ॾिस, मूंखे का बदुआ ॾे अम्मा। अम्मा, तूं मूंखे का अहिड़ी बदुआ ॾेई छॾ जो मुंहिंजो हिस्सा निकिरी वञे। अम्मा, मूंखे बदुआ ॾे अम्मा। तोखे ख़बर आहे मूमल, असीं जॾहिं विछड़ल जे पोयां रहंदा आहियूं त हुनखे केॾी तकलीफ़ थींदी आहे। बाबा, आई जेकी मूंखे तकलीफ़ ॾेई हुआ, उहा कहिड़े खाते में बाबा? बाबा, मुंहिंजा त सभई ख़्वाब चिकना चूर थी विया। अम्मा, जेको तूं मुंहिंजे लाइ ॾाज चढ़ायो न, भाई जेको तूं मुंहिंजे लाइ सोन चढ़ायो, अम्मा मुंहिंजी कहिड़ी ग़म जो छा कंदमि मां? बाबा, मूंखे त ही ज़मीन आसमान
बाबा मुझे कहिड़े कम जो न मूंखे खाइण अचे थो। पुलिस जे ज़ोर खां सवाइ त मूंखे पंहिंजे बचड़े जो मुंहुं ॾिसण नसीब न थिए। काश अम्मी अदा जो अहिड़ी हालत में लाश न मिलिया। मुंहिंजी यादनि में अदा मल्हार जो खिलंदड़ मुरकंदड़ चेहरो हमेशह महफ़ूज़ हुजे। चवनि था त साले ऐं सोढे खे पुलिस पकड़े वई आहे, पर तोखे उन्हनि ते शक ज़ाहिर न करणु घुरिजे हा। अम्मी जॾहिं बि कोई अहिड़ो हादसो थिए थो त हर पासे खां जांच कबी आहे। अॼुकल्ह कंहिंजो बि भरोसो न आहे, कंहिं ते बि अंधो एतबार सही न आहे। तूं सही चवंदी हूंदी, पर फिलहाल त मुंहिंजो दिमाग़ कम ई नथो करे। मुंहिंजे ज़हन में घणी भंजड़ा थी आहे, मुंहिंजी दिलि दुख सां भरियल आहे, पर मां बाबा साईं जे हौसले खे ॾिसी पाण खे संभालियो आहे। चांडोकी धीअ, तुंहिंजो बाबा त खीरथर जबल आहे, जेकॾहिं हू उथी बीहे त केरु बि हुन सां पुॼी कोन सघे। अदा मल्हार जे रगुनि में बि उहो ई रत हुयो, तंहिं करे हू साले सां हुनजी मदद जे लाइ अखियूं बूटे हलियो वियो। अम्मी जेका मूं में ज़िद ऐं अना आहे न, उहा बि बाबा जे रत मां ई आई आहे। तुंहिंजो बाबा त बज़ाहिर डूंगर थी बीठो आहे, पर हू अंदरां कीअं भोर भोर थी चुको आहे, इहा सिर्फ़ु मूंखे ई ख़बर आहे। तुंहिंजे हौसले खे सलाम आहे शामराज, जो एॾे वॾे हादसे खां पोइ बि पंहिंजो ज़ब्त न विञायो अथई। तोखे बरंदड़ जबल जे बारे में का ॼाण आहे धणी बख्श? न, मूंखे ख़बर न आहे, पर मूंखे एतिरी ख़बर आहे त बरंदड़ जबल अंदर में ॿरी ॿरी धमाके सां फाटी पवंदो आहे ऐं उन मां बड़कंदड़ लाओ वहंदो आहे। आऊं बि हिन जबलनि वांगुरु अंदर में रिझंदो रहां थो धणी बख्श। कंहिं ॾींहुं लॻे थो इन बरंदड़ जबल वांगुरु मुंहिंजो बि इहो कॾहिं ठकारी फाटी पवंदो। इंसान वीचारो मिटी जो था, भॼण खां केतिरो बची केतिरो बचंदो, नेठ त भॼंदो। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई शाह मुराद, मुखालफ़नि ख़िलाफ़ कार्रवाई करण बदिरां पुलिस साले वारनि खे छो खणी वञो? पुलिस खां इहो केरु पुछे अदा? पुलिस जो जांच जो पंहिंजो तरीक़ेकार आहे ऐं उन में त मां रंडक नथो विझी सघां। उन जो मतिलबु तव्हांजे दिलि में सालिया वारनि जे हवाले सां शक आहे? आऊं फ़िलहाल कुझु बि नथो चई सघां, पर आऊं इहो चई सघां थो त साले मरी वेंदो, पर दोखो कंहिंखे बि कोन्हे। मल्हार त हुनजो सुठो दोस्त हो। अगरि हुनजो किरदारु बेदाग आहे, उनखे फिक्र करण जी का बि ज़रूरत कान्हे का, ऐं पुलिस पुछा ॻाछा करे छॾे ॾींदसि। हे भाजो इंसाफ़ आहे, बिजार खान जो जेकर बस न हलियो त पुलिस पाण खे वठी आई। अड़े असां जॾहिं कोर्ट ते हमले लाइ पे वियासीं तो एतिरो सिद्ध छो पे कयो हलण लाइ? हा, ऐं जॾहिं असां तोखां लिकी निकितासीं तूं पोयां असांजो पेरो खणी अची उते पहुते छो? सालिया, मूं त तोखे चयो हो न चङा रबूअ खे पाण सां गॾु नथा वठी हलूं। छा तव्हांखे मुंहिंजी सचाईअ ते शक आहे? अफ़सोस, मूंखे तव्हां मां इहा उमेद न हुई सालिया भाउ। मूं पंहिंजी जान जोखे में विझी ऐं तव्हांजो साथ ॾिनो, ऐं तव्हां मूंखे हुनजो इहो सिलो था ॾियो। बस कर चवाइस रबू, इन खां वधीक को लफ़्ज़ न ॻाल्हाए। सभु ख़बर आहे मूंखे तुंहिंजी। अरे तूं शेरो त जो ख़ासि माण्हू आहीं, थी सघे तो तूं हुनजी वागार त हलंदो हुजी। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।